डिगड़ी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त डिगड़ी में चौमासे जी बरसातनि जो सिलसिलो बंद न थी सघियो आहे। डिगड़ी शहर ऐं आस पासे वारे इलाइक़नि में गुज़िरियल राति खां मुसलसल हलंदड़ तेज़ बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। तालके जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। तेज़ बरसात पवण सां शहर तोड़े ॻोठनि में माण्हुनि में ख़ौफ़ वतल आहे। डिगड़ी शहर जे मुख़्तलिफ़ मस्जिदनि में माण्हुनि आज़ानूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। मुसलसल तेज़ मींहुं पवण सां सरफराज़ ढोरो में पाणी जी चाड़ सबबि पाणी शहर में दाख़िल थी वियो, जंहिं सबबि शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि मीर पाड़ो, जीलानी पाड़ो, मीर जान मोहम्मद कॉलोनी, अलाहाबाद कॉलोनी, शहबाज कॉलोनी, लाइन पाड़ो, मिर्च मंडी, पठान कॉलोनी में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे। जॾहिं त मामूल ज़िंदगी ॾाढी मुतासिर थी रही आहे। फसल ॿुॾी विया आहिनि। ग़रीब मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, कंहिं मसीहा जे इंतज़ार में आहिनि, जॾहिं त चूंडियल नुमाइंदा घुमनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।